अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे दोस्तों अचण वारी किस्त में हाणे तव्हां ॾिसंदो त मूसा ऐं जेको आहे दरिया ख़ान जेल मां छुटी ईंदा, नवाब ख़ान इहो वाइदो पूरो करे ऐं सिजावल ख़ान जे मथां एतमाद जी हिकिड़ी कोशिशि कंदो जीअं सिजावल ख़ान भरोसो करे मुंहिंजे मथां। लेकिन सिजावल ख़ान फ़िलहाल शेर अली जो बहानो ॾेई उन खे बदिराए सिजावल ख़ान नवाब ख़ान खे ख़ुशि करे ऐं अंदरूनी अहिड़ो धकु ॾींदो नवाब ख़ान खे, नवाब ख़ान सम्झी न सघंदो त चकर छा थियो। नवाब ख़ान इन ॻाल्हि में ख़ुशि आहे त मां जेको वार कयो आहे लिकी करे उहो वार सही जॻह ते लॻो आहे ऐं सिजावल खे ख़बर ई न पई त इहो गोलियूं कंहिं हलायूं ऐं इहो वरी शेर अली जूं सम्झी वेठो आहे। नवाब ख़ान ईअं ख़ुशि हूंदो, लेकिन इहा ख़ुशी चंद ॾींहं हलंदी नवाब ख़ान जी। जीअं ई नवाब ख़ान जा दुश्मन सभु गॾु थींदा त वरी नवाब ख़ान जे लाइ मुसीबत पैदा थी वेंदी। दोस्तों अचण वारी क़िस्त में तव्हां इहो बि ॾिसंदो त हाणे सिजावल ख़ान भावल जो ठाह करण जी पूरी कोशिशि कंदो मीर सां, लेकिन वक़्तु कॾहिं बि इहो क़दम न खणंदो। वक़्तु कोशिशि कंदो त को न को मसइलो पैदा कयां जीअं वरी इहो जहिड़ो वधी वञे ऐं इहो ठाह न थिए। हाणे मीर इन जे लाइ पासा थो वठंदो वते त मां वक़्त खां बचां जेसीं ताईं ठाह नथो थिए, लेकिन शैतान कुल्हे ते वेठल आहे, वक़्तु ऐं यानी बावल जे कुल्हे ते वेठल आहे, ईअं थी न सघंदो। ऐं मूसा वारा बि ऐं दरिया ख़ान जीअं हाणे जेल में चुड़ंदा ऐं उहे कोशिशि कंदा त नयनि मसइलनि खां बचूं, लेकिन ईअं थी नथो सघे। अॻिते हली वरी को न को मसइलो इन जी ॻिची में पवंदो। दोस्तों वीडियो पुॼाणी ते सब्सक्राइब ज़रूरु कंदा।